दरिया खान मरी भरिसां ॻोठ मीरानपुर के मुख़्तलिफ़ हंधनि खां घारा हणी मुबैना तौर ते हथ सां बोड़ियो पियो वञे। ॻोठाणनि पारां लॾ पलाण शुरू। ख़बर मूजिब दरिया खान मरी भरिसां ॻोठ मीरानपुर, ॻोठ अंब ख़ासखेली, ॻोठ हाजी शेर सियाल, ॻोठ मोहम्मद मूसे ख़ासखेली, ॻोठ जानी मरी, ॻोठ मोटर मरी, ॻोठ हाजी तालिब मरी, ॻोठ हाजी साईं बख्श मरी, ॻोठ मीर मोहम्मद लाशारी, ॻोठ फज़ल राजपुर, ॻोठ हाजी ब्रोही, ॻोठ फज़ल मोहम्मद ब्रोही समेत केतिरनि ई ॻोठनि खे इंतज़ामिया पारां हथ सां बोड़ियो पियो वञे। ॻोठाणनि गुलाम मुस्तफ़ा पल, फ़कीर गुलाम शबीर पल, अल्लाह रखियो पल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पडीदन फुल रोड वटि ख़ुदा बख़्श आराई ॻोठ, शेर मोहम्मद सियाल ॻोठ, उमीद अली मुबीजो वटि कट ॾेई ढोरनि ऐं ज़रई ज़मीननि जो पाणी छोड़ कयो पियो वञे, जंहिं करे ॻोठ मीरानपुर समेत आसपास जा 30 खां वधीक ॻोठ पाणी में घिरियल आहिनि ऐं ॻोठाणा लॾ पलाण करे रहिया आहिनि। ॻोठाणनि डीसी नौशरो फिरोज़ समेत ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त फौरी तौर ते पडीदन फुल रोड ते ॻोठ ख़ुदा बख़्श आराई समेत 3 हंधनि तां लॻल घारा बंदि करे वधीक ॻोठ ॿुॾण खां बचाया वञनि।